अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम खिलबोक क्षेत्र में तव्हां सभिनीनि खे भलीकार। मां तव्हांजी पंहिंजी होस्ट ऐं दोस्त अनीता ज़फ़र। मोहब्बत की जो इज़हार हिते किथे आहे? इधर आहे ई कोन। चाचा भोग आयो खिलेगा सबका जुदा है सबका अलग सबका जुदा है ना तू मोट में मां घर वठी आओ मैं चारा न कदो खंगो मुंह में डेंट पेंट पजी वियो आहे। इहो ॾाकण था किरण खां पोइ पियो आहे। बचपन को आई मले चलियो काटे सबका अलग सबका जुदा है सबका अलग मुझे इंसल्ट न कर तो हणा न दूल वरी न टाइम मुहाडो ॾिसे से ख़बर पवई कि त दोलो कहिड़ो आहे मुंहुं कहिड़ो आहे। मुंहिंजो तोखे लोरी ॿुधायां त हिते ई तूं वात पटे सुम्ही पओ। मां नी कना या जवात पटी अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खिलबोक थिएटर में तव्हां सभिनीनि खे वेलकम। कीअं आहियो? सभु ठीकु ठाक आहियो? ख़ुशि हुजो, आबाद हुजो, पंहिंजी दुआउनि में असांखे यादि रखंदा कयो। हमेशह पंहिंजे ओड़े पाड़े वारनि, पंहिंजे दिलि वारनि ऐं पंहिंजे प्यारनि जो बि ख़्यालु रखंदा कयो। अॼुकल्ह मौसम जेका आहे थोरी चेंज थी वई आहे। कराची में त ॾींहं जो गर्मी आहे, राति जो सी आहे, पर किथे किथे इंटीरियर में ॾींहं जो बि थोरी घणी हवा लॻे थी पई। ऐं मौसम चवंदा आहिनि त जॾहिं दिलि जो ख़ूबसूरत हुजे त हर इंसानु ख़ूबसूरत नज़र ईंदो आहे। जेकॾहिं दिलि जो मौसम ई ख़ूबसूरत न हुजे त पोइ काई शइ सम्झ में न ईंदी। हमेशह जीअं अॼु बि असां सां गॾु मुख़्तलिफ़ क़िस्म जा किरदार आहिनि ऐं उहे किरदार जेके तव्हांजो फीडबैक त उन्हनि खे तमामु घणो मिलंदो आहे। उन किरदारनि खे तव्हां सभिनी जी फरमाइश हूंदी आहे त उहे किरदार हर खिलबोक थिएटर में थियनि। अॼु असां सां गॾु अदी बख्शी आहे ऐं गुरू आहे, नाज़ी आहे ऐं हिकिड़ी ॿी खरियल खदड़ी ओ मुंहिंजो मतिलबु आहे कबरी आहे। सभिनीनि खे वेलकम कयां थी भलीकार। अदी बख्शी के फरमाइश कई हुयव छा त कुंवार वारे गेटअप में ॻाढ़ो जोरो पाए करे? न कुंवार वारे गेटअप में न, मां शादीअ ते वई हुअसि रोड़ी शादी बाउज़ाहिद बुले जी पुट जी शादी ऐं सरफराज़ अॻे त हूंदो खदड़ियुनि जी टोलीअ में, हुने बि पुट तोरायो केर असां। अच्छा अच्छा, तव्हां उते विया हो? तव्हां डायरेक्ट उते वियासीं, डायरेक्ट हिते आया आहियूं। उहो वई आहे कबरी किरायो ॼण गाॾीअ वारे खे। पोइ कबरी खे वठी अचो हा न गॾु। पोइ डिलीवर खे किरायो घटि कराईंदसि, पेरनि में किरी पई अथसि। तव्हां हुनखे इन करे छॾिया आहियो? हा, ईअं लाज़मिन त लाइ भली आहे न इहा, इन करे हिनखे रखियो अथव? हा, इन करे रखियो अथव। अच्छा गुरू, तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? तबियत सही आहे तव्हांजी? शुक्र आहे मां सफ़ा अलाह जो करम आहे। तूं ठीकु लॻी पई आहे न? अलाह जो शुक्र, मां बिल्कुलु ॾाढी ख़ुशि थी। गुरू बि इंजॉय कई, शादीअ ते वठी वई मांसि रोड़ीअ। अच्छा, गुरू खे सी न लॻियो रोड़ी में? न न, सी घटि हुयो। गुरूअ खे उहे सी छा कंदो? छो गुरू खे सी लॻी? बसि गुरू त वीचारो ॾिसेंदी त अथसि अञा ताक़त, सचा गीह खाधल अथसि पुराणा, टांगे वारे जी पालियल आहे, मर छा आहे पोइ? हा मां पुराणी जेका जवान हुई असांजी, सचा गीह बुसरियूं मखण हे त फार्मी कुकड़नि ते पलियल आहिनि सभई। अच्छा, फार्मी कुकड़नि ते। नाज़ी तव्हां कीअं आहियो? मां बिल्कुल ठीक आहे। बस नाज़ी इहो ई चवंदी आहे, मां बिल्कुल ठीक आहियां। हा त पुछंदो कीअं आहे त इहो ई चवंदमि न त ठीक आहियां। एॾो मेकअप ऐं एॾा हेयर स्टाइल ई छो था सीड़ायो जॾहिं ॻायो वॼायो बि नथा? छो मां गॾ में आई मांसि? पैसा पई मेड़े छा तोखे छा ॿुधायां? पैसा मेड़ ते मां आयो चकनि सां पैसा पई मेड़े, हाणे त सुधरी वई आहे पहिरियों इलाही। अच्छा, ईअं न माण्हुनि जे पेरनि में अचे वञे हथ को छा? न माण्हू ॿ दफ़ो किरी पिया मुंहिंजे मथां। गुरू कबरीअ खे खणी त न वियो डिलीवर। अलाह काॾे वई हो कबरी? काॾे वई है? आई आहे अचो माच किन कयो थी घणो? अचो हेॾे हाणे। डिलीवर खे पैसा ॾियण वियो, पेरनि ते किरी पई, मां किनो जो रिआयती करे पियो। न पियो करे रिआयत। हया मांसि पहुचड़ा ड्राइवर खे तो बट चक पाए सा न नक पटियो मांसि सदको वञा तूं छा पलियल हूं? ये मां सब इज्जत कराए जा सा। इज्जत किराए जा असांजी? कराए जा माचो असांजी माई छो तूं बि मोड़ी थी पई? हा जा ॾाढा बगा पाता थी, मांखे त तोते शक तो थे। छो सुठी नथी लॻा छा? ॾाढी सुठी थी लॻे। के बरोच सां थी शादी करे छा? माना ज़रूरी आहे तव्हां गगो पायो त कंहिं बरोच सां शादी कयो? मुंहिंजी दिलि पई जे शौक़ जो त मां पातो। न त तूं त पेंटूं शर्टूं पाईंदी आहे न, वरी हिकु सिंधी सलेमी लिबास आने ठही त ॾाढो तो सोणी थी लॻे ॾाढी। गुरूअ खां पुछोसि न त पाण चो कुंवार लॻी वई शादीअ ते विया पराए विया मिचाइला। तव्हांजो इरादो छा पराए घोट खे फासाइण? न घोट खे न फासाइण, घोट जे पीउ सां जवानीअ में चकर हुयो। अच्छा मुखे त कोन ॿुधाई मिलाए था न बटे पैसा कढा असां। हाँ मिली तो सही 500 जो नोट तो वो पे मोड़े तो पे बस जानी ऐसा रोड़ी इंदा से
ॿुधाए बहाना लाए जाने असां रोड़ीअ ईंदासे असां रोड़ीअ ईंदासे तुझी झुमिर कंदासे असां रोड़ीअ ईंदासे शादी झुमिर कंदासे ज़ाहिद मोरा न लाए असां रोड़ी ईंदासे ॿिए दफ़े भलतासीं हल जो इज़त ॾे पियो ज़ाहिद सदको वञा अनीता हल जो इज़त ॾे पियो इहो ज़ाहिद जो असांखे इज़त ज़ाहिद पे जे सदको वरी मोतां थी वञे असां ईअं त तूं प्यारी खणी आहे घुराईंदी मुंहिंजो भाणी जन जाणे तोरन न तव्हांखे वठी हलंदमि मेहड़ ओ मेहड़े हलड़ी हल मेहड़े बाणे जन जिया तोहर भाणी जन जी न हलड़ी हल महिरबानी जंजी आहे तोरे ते छा गुरु पाण चवंदे त हलड़ी हल न मासा तंजा तोरन सॉरी बस अम्मा तोखे त सही ख़बर बि कोन्हे का पुछा त कर अथई बि कोन अथई न न आहे न ई मां मोरे मुंहिंजे भाणी जन जी सालगिरह आहे मेहड़ में मुंहिंजे मासा तंजा तोरन यानी कि ॿ प्रोग्राम असांखे वठी ॾिनी आहे तूं लाग बाग मिलंदो कोन मिलंदो मोरे में मिलंदो अरे तू मता तू वठे असांखे असां ग़रीब न ॾींदासीं हा ॻाल्हि क्लियर आहे गुरु मोरे कोन लड़ाईंदी आहे जवानीअ में ॾाढा पादर लॻा हुअसि गुरुअ खे पकड़ियो हुअसि बस माणे पोल न खोल बांध जाते काथे तुंहिंजी ॻाल्हि गुरु हाणे तुंहिंजी जवानी त वई हली पोल त तुंहिंजा खोड़ींदमि नी अरे छोरो को गानो बानो था लायो गुरु डांस त करे सेरो ॿुधायो पहिरां फुज़ैन ऐं फैज़ान जी सालगिरह आहे न सेरो ये नाला त ॾुखिया आहिनि मां फुज़ैन ऐं फैज़ान हाणे फैज़ान त तुंहिंजो फैज़ान यादि नथो पए फुज़ैन खणी हुनजो भाउ ॿियो वरी छा हा ईअं ई आहे हा ओ गाड़ा गुल कराची दादा लारियूं भरजी आयूं ओ गाड़ा गुल कराची जा लारियूं भरजी आयूं आहिनि लारियूं भरजी आयूं आहिनि बस ते त ॿुधाए न नचे शुरू थी वई न ये इनमें मज़ो न आहे मां चयो त मां ॿ टे चकर न कढी छॾियोसि इन करे त नचे को ॿियो थी सेरो ॿुधायो जेको अचेव बि सही हा खोड़ सदको ओ मुंहिंजी अंगण ते आहे मूंखे पींदो आहे न इहो मां चवां त मां पंहिंजी हिते ठाहियां न न उहो चओ हाणे छॾ पंहिंजूं छा आहिनि को गुरुअ जो हा इहो फैज़ान जे लाइ माना सेरो ठाहिणो आहे हा हथड़न ते मारोड़ी पेरन में कटरूड़ी तड़बी चढ़ी न करे आया यती नखे करो गगन गिरी पैया मांखे बि चवई हथड़न ते मेहंदी पेरन में कटरूड़ी तड़बी चढ़ी न करे छॾियो हाणे हिते त न जहिड़ा कयो सदाई भला हिननि ॿिन्हिनि जो जहिड़ो छो हूंदो आहे हमारे घर में बि कुतनि मांखे उते बि करे वियो मां पैसा मेड़ी ते मां चयो मां तोखे पैसा बि न ॾींदमि मां दौलत तो हल जेको करणो अथई करे शादी ते भाऊ ज़ायदारी शादी ते शेर कुटी आयसि तो ते पियायो ओ दबा गुरु के भाऊ हा बड़े गुरुअ खे चयूं थोरो त तिड़के ते वेसी घणो आहे सुबुह जे पहर में त गुरुअ जी त ॾाढ़ी निकिरी आई हमारी ॾाढ़ी त निकिरंदी न तव्हांखे चयमि बि त राति जो ॿुधाइजो मां शेव कयां पर तव्हां आणी कोन ॾिनी मूंखे शेव करण जे लाइ कुझु हाणे तूं पई चए मूंखे चमटो ॾे चमटो त कोन ई पराई शादीअ में कोडर खणी रहण बि ॾींदो हालत हुन जी नज़र में जादू जी नज़र में होश में ना है कोई सारे शहर में छा त जादू आहे फैज़ान जी नज़र में छा त जादू आहे फुज़ैन जी नज़र में होश में ना है कोई सारे शहर में छा त जादू आहे कबरी जो तॾहिं त नालो अथसि न त कॾहिं कबरी वांगुरु चऊं चऊं कंदी कमर कुती वांगुरु कऊं कऊं कंदी तॾहिं झंग में घणो वेंदी न तॾहिं बस टाइम थी वियो आहे हिकु नंढड़ी ब्रेक जो तव्हां कारे बि न वञिजो स्टे विद अस Chilbog theater. Chilbog theater. वेलकम बैक नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनि खे वेलकम उमेद आहे जो प्रोग्राम तव्हांखे तमामु घणो पसंदि ईंदो हूंदो खिलभोग थिएटर तव्हांजे चेहरनि ते मुर्कू आणण जे लाइ तव्हांजे चेहरनि ते खिलण जे लाइ हूंदो आहे हिन प्रोग्राम में जेके बि भोग थींदा आहिनि इन्हनि खे सिर्फ़ु फ़क़ति भोग ई सम्झंदा कयो मतिलबु कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके ज़ातियात ते हलिया वेंदा आहिनि त असांजी पंहिंजी ज़ातियात ते वठण जे लाइ हूअं सीरियस इशूज़ इलाही घणा आहिनि त खिलभोग खे सिर्फ़ु खिलभोग सम्झंदा कयो तंहिंजे करे असांजे प्रोग्राम जो नालो बि खिलभोग ई आहे वे यको ते बिटिया गुरु मथे ते मूंखे ख़बर आहे त
गुरुअ खे वेही मशराए दी थी तो कनन में कबरी न के कम जी न कार जी मुझे दिल न दुखाए मता हल गई का अल्लाह बात तो विचार है डांस क्यों अधिपक्षी माण्हू थी भॼाए हे त अॼु झूमर बि पछताईंदी हूंदी त हे केरु थी नाच करे बंद करे छॾियो बस बस अधी वॾी महिरबानी तव्हां असांखे जियो रे जियो जियो कबरी जियो अॼु त सफ़ा तूं ज़ुल्म करे छॾियो कबरी गाना बंद थी विया बस हाणे वे किनो न कर अच्छा तव्हां घटि किनो आहे जेॾी महिल तव्हां खां घटि किन कयमि हा मां नाफ़रमान आहियां सफ़ा ख़बर न पवंदी छा गुरु मां सां न ॻाल्हाईंदी कर छो बस इज़ी लोड कल तव्हांखे वारो ॾेई वियो अथसि मूंखे न न कार्ड तव्हांखे वारो इज़ी लोड ॾेई वियो त तव्हांखे न ॾिनई कार्ड कार्ड ॾेई वेंदो ॿ वो इज़ी लोड जॾहिं हुनखे ॾेई वियो त तव्हांखे कार्ड इज़ी लोड न मड़ कार्ड ॾेई वेंदो अथसि कार्ड अच्छा हा सनासी कार्ड इज़ी लोड रखंदा पोइ तव्हां हुन खां कहिड़ो शनाख्ती कार्ड घुरियो छा न मां चयो त इलेक्शन में उथां त पंहिंजो कार्ड घर पिया हुजनि अच्छा अच्छा सोचा तव्हां इलेक्शन में उथो त कार्ड घर पिया हुजनि ईअं त न आहे थींदो वोट त हिकिड़े माण्हू जंहिंजो पंहिंजो आईडी कार्ड हूंदो आहे थंब थींदो आहे उन खां पोइ वोट लॻंदो आहे हाणे हिनखे केरु वोट ॾींदो हिनखे केरु सुञाणे चोरी पाड़े में तोखे कुतो बि न सुञाणे तोखे ॿार वोट ॾींदा गुरु इहा ॻाल्हि गुरुअ खे उथारींदम इलेक्शन में गुरु नौजवान उथे न असां जहिड़ा गुरु उथंदो छो भला गुरु जे पीउ जी पाछाई आहे गुरु उथंदो हा गुरु नाफ़रमान उथन त कंहिंजे लाइ कम कंदमि मां मूंखे ख़बर आहे तूं उथे सुबुह मरी वञे त असांजा रस्ते में ख्वाब भई अधूरा नालो लिखी ॾींदो गुरु मुंहिंजो लिखी ॾींदो न मानी पचाड़े जी भली आहे पिनर जी भली गुरु खे चवां हिनखे चवां हा मां त हिनखे चवां थी मानी पचाड़े जी भली आहे तूं डांस जी भली आहे तूं त मोरनि जहिड़े आहे नाज़ी तूं हेॾे अच हलण ॾेसि घर अॼु मां हिनखे सही तरह सिखत ॾियां थो इलेक्शन में मां उथंदमि बस इलेक्शन में मां उथंदमि खटींदमि बि मां तोखे नहीं त मां तोखे ॿुधायां थी सदको वञां इलेक्शन में उथंदी ज़ाहिर जी ॻाल्हि आहे जॾहिं दुनिया मां उथी वेंदी त उथंदी न इलेक्शन में न मूंखे हाणे शौक़ु आहे बसि मां इलेक्शन में वोट ॾियां हीअं मुंहिंजा इलेक्शन में हे वोट ॾी इलेक्शन में उथंदमि जीवे शाल चौथी अवर लेप हा बस वोट ई ॾीजा काफ़ी आहे सुम्ही छो पई आहे भाई ॼण उथ न जान छॾाए न जल्दी उथ न अचे न 2030 2000 अञा 10 साल वेट करणो पवंदो मां थोरो पाण खे ठाहियां त सही अच्छो नथो त थिएसि न शुएब जा 1 मिलियन थी विया आहिनि टिकटॉक ते लाइक 1.1 मिलियन न हा इहो शोएब ख़ुशी पियो करे ने टिकटॉक जा केक पियो कटे मां चयोमांसि बाहि जाए पहिरियों तोहर कराए पोइ टिकटा कटाए इन जी बि त ख़ुशी कईसीं न केक कटियासीं हा बिल्कुलु आयो जेको सदाई मुंहं ते टोपरो अथसि
पर पैसा न कोन अरे मथे ते टोपलो तस मुंह ते टोपलो न अला सके मां को काय पुछो मां को वञा ते छो ॻाल्हाइण ई नथा न टिकटॉक जे चक्कर में बस उहा ई मथो म्यूज़िक हलाए था छॾनि ॻाल्हाइण त पैसा ॾियनि न गुरूअ को पैसनि जी पई आहे हा मां छो न हुजे ए नया जेके टिकटॉक आहिनि हाणे असांजी रोज़ी तबाह कजे थो जंहिंखे ॾिसो पाण ॻाल्हि शुरू थो थी करे न गुरू- असांजो छा थींदो न गुरु तव्हांजी जिन्स बि हिन टिकटॉक में इलाही आहे ॾाढी ॾाढी असां कमायूं था अञा तुंहिंजो पेट नथो भरिजे गुरू ॾाढो हराम अथसि खैरपुर जो पेट भरियो पियो अथसि सॼो त शुएब खे मुबारक ॾींदमि मां 1.1 मिलियन इन खां हा वधीक भले लख तव्हांजा लख मुबारकूं शुएब खे लख लख मुंहिंजो बि बचो ईंदो आहे हा ऐं ॿी ॻाल्हि इहा मुंहिंजी बि जेके मुबारक हुजे। जेके बि टिकटॉक्स ठाहिनि था हा हिक ॿिए सां मोहबत मां न ॻाल्हाइण न ईंदो आहे असांॾे ॾींदो मां न ॻाल्हायां ॻाल्हायो अॼु तूं ॻाल्हाए सदाईं ॻाल्हाए अॼु खां पोइ मां आदि बख्शी आहे मेज़बान गुरु बस कर गुरु जे वात ते हथ रख बस जाए के मिली गुरु बस दिल जाएगा हाँ अरे ॻाल्हाए मची रही है मां हेॾे इहो वारी बस की गुरु सेकंड पार्ट 2 हा ॻाल्हाए बाजी हा अदिनाज़ी खे वॾी क़दुरु आहे छो त अदिनाज़ी ऐं मां बि टिकटॉक ठाहींदा आहियूं न तॾहिं ठीकु आहे तव्हां बि टिकटॉक ठाहियो न तॾहिं मां छो चाहियां मन मूंखे ट्रैक्टर ते चढ़ण ई कोन ईंदो आहे त मां इहे टिकटॉक ठाहियां अब मां छो न न न न फतका हिन जी दिलि बि वॾी खाईंदी आहे पर मजबूर थी पई आहे वेचारी ॻाल्हाए नथी अचेसि नी नथी गुरु हा अनीता पे ॿुधो आहे टिकटॉक ठाहे थी हा ॾाढा टिकटॉक अंग्रेजी ठाहे बान टिकटॉक जे चक्कर में बिल्डिंग को टपो दे मां एॾी चरी त न आहे त मां बिल्डिंग का टपो करे ॾींदमि रवानी थी घर हली वई कुझु न थियुसि न टिकटॉक करण में छा थींदो छह सानी तक अचा ता तारा मशहूर थींदी ॾाढी अंग हेॾे ठाराए न हा आराम जानवर सां नालो न खणणो आहे असांखे उहो ख़बर अथव कहिड़ो हे पाण अच्छा अनीता तव्हां हो छा हा माशाल्लाह टिकटॉक ते ॾाढा सुहिणा लॻंदा ऐं हिते सुणी न आहियां हिते बि माशाल्लाह लॻे थो छड़ो गुरु जा माता ते हाणे त बूटनि जे भाव को तो गई चवंदी सोणी आहे हिते प्रोग्राम में वेठा हूं न त मां ख़बर अथव न त माशाल्लाह तव्हां त सुहिणा मोर मां त तव्हां भले ओ दुनिया जी कहिड़ो बि माण्हू हुजे न तो सब फैजान बि न बराबरि न कया फैजान कोई तो सोड़ी आहे तूं त अञा हो वरी जेको आयो थी शहज़ाद अलाए छा नालो आहे छोरे शहज़ादी शहज़ादी न आहे शहज़ाद आहे हा शहज़ाद आहे छोकिरो आहे शहज़ाद छोकिरो आहे आहे त ॿिए छोकिरे नाले त रेकार अथसि असां ते ईंदो न मानी खाती आहे न अच्छा तॾहिं ईअं थी वियो वेचारो हा असां त मुंहिंजो हिकिड़ो ॾींहुं वालिद साहिबु वञे पियो होटल ते हिकिड़ो ॾींहुं पियो वञे सिर्फ़ु उन घिटी सां हिकिड़ो ॾींहुं वञे पियो छो थी असांजो हा हा ॻाल्हि कयो त जीअं जो अचे पियो त मां जो मानी खाराईमांसि सुबुह जो मुंहिंजा वालिद साहिब जा ईअं हथ हुया मां जो वालिद साहिब तूं हथ त हेठि कर सदको आहियां की मां ख़राब थो रही आहियां मां ख़राब थो रही आहियां माना हुनजो चवण जो मतिलबु आहे त मां ख़राबु आहियां इहो थोरो आहे जो वरी तव्हां बि ईअं था कयो ईअं न हा इंग्लिश त ॻाल्हायो कीअं ॻाल्हाईंदव Ma is the, you Arman is the, oh, Khwaja Soha, you are talking, you are not. ब्रेक वठो इंग्लिश में You are Nasrin Parakin Kiss the, Poacham Talk, Sadako now. भलीकार तव्हां सभिनि खे हिकु दफ़ो ॿीहर खिलभोग थिएटर में ऐं अदी कबरी जेका आहे न उहा थोरो घणो ॻाल्हाईंदी आहे पर अदी बख्शी खे बि बीमारी आहे ॻाल्हाइण जी सुठी ॻाल्हि आहे ॻाल्हाइण घुरिजे हा मड़ बस गुरु त बेइज्जतो कराए छॾियो मूंखे तौर ते उते रोड़ीअ में हो जेको सरफराज़ हो दो वीचारो उन जे मथो लेन पई ॾे त उन असांखे अब मां काॾो लेन पई ॾियां अच्छो मथो मुंहिंजो मां लेन ईंदमि हे त हिन जो अटो ख़राबु लॻो पियो नालो वरी मुंहिंजो बदनाम पाण में ई नथा टियो गुरु भला वञो ॿ टे ॾींहं वरी खैरपुर तां जहिड़ा पिरकर लॻनि था मां कढंदी कर मां मूंखे इहे। हाणे सी वियो हलियो वञ खैरपुर में किनो करे हिते घणो मां कई गुरूअ सां गॾु ई वेंदमि हा कहिड़ा पिरकार अथसि चलो चांहि पापे खे देरि थिया त अधु सवड़ खाई वई घर जो काम न छॾियो आहे को वठो न छॾियो आहे थोरो खाधे पीते खे लेट थी थिए त गुरू सामान खाइण शुरू थी करे न त गुरु तव्हांखे जेको पोइ प्रोग्राम में सोन में ॾिनो अहिड़ी मिल्कियत ॾिनई मिल्कियत त ॾिने त बस हाणे मरे न जान छॾे न मूंखे त न सहर जी परेशानी अधु सवड़ खाई वई चांहि में बोड़े गुरू करोड़नि जी मिल्कियत ॾिनी आहे मां पर सवड़ जी ग़लती आहे न अहिड़ो किन थी करे मार पवई
बंद कयो, बस 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 काफी आदि बख्शी थक जी न पाओ। बस वे हाणे उम्र कोन थे तो थी नचे लगे तो तो खोड़ नंढियां चो तुंजी उम्र कोने का तू वेठे वेठे ठुमका हणे थी तो हाणे बस है की दी पे सफा मां सलाह ॾियां थी गुरु खे ॾे ज़हर कए किनो हिते ता फैज़ान जो मुछा कुड़ाए विया आहियोसि बि गजु कमायो जो खाए थी उन्हनि खे वॾो अन्न जो बोरियूं पुॼाए थी ना फरमाना माना फरमाना छाजी ना फरमाना किन्नी हुई किन पी करे ते खणी आई ज्ञान निड़ी ते लत छाजी ना फरमाना तू चाहे नहीं कुछ मां त मंती खे चवां थी मंदी दा मंती का गुजारे वई आदि बख्शी आया आदि बख्शी खे चवां थी ना ना जास रात न के ता हेडे छो ता अचो हर हर ये दी गाला तो माके धमकी जाने थी पहले यानी समझे थी भी ना करे भी गा तू हर रात घर त चढ़ी न वे त चेता मुके गुरु तो चप कर मां तुझे बदरो गालाया थी हेरे धपर थियो कि ना गाडा गंदा जा ए धौती बियो हां आए पार्टी उठाई बिना आए पार्टी ये उन्हें जी सपोर्ट थी करे जो मां गुरु के पासों नहीं खड़ा ना इने करे हां मां सब तो दो मासा साथ सजण जो तो सड़ो जालिम मारो गुरु तू सड़ो तो दबला गुरु तू सड़ो तो भांडारे भांडा तू सड़ो बाय लगे गुरु जी इज्जत है छो हां गुरु के न गाला ताणा न पादर इयो ता ताके तुजी सिरिया न त गुरु के त मां पेरे दी मंदिरे में कुटे छड्या हा कबरी न करे गुस्सा करनी है तो सा भी थी दई बुधा छजाए मां करनी थी करनी भरनी तई हां हाणे वरी अगियो छडे भी जानिए में ये कहतले त दिखाती का मां सद हां मां सही अगे दिया यो घोड़ा टांगन वालो जो को उन्हीं के छडे वरी मना सा पाथी थी वरी गुरु अच्छे मथे में छो मां ता की न कयो मां न कया कोई पछाड़ी में कुछ ता अचे छाजो पिछाड़ी पे अचे हाणे मरी जान छडाए ओ तंगी क्यों थई असा के ये चाची स्टूडियो में सुसुपुसु थी वेती नयो कदड़ी होती वई जा नोमी हारी हां ते कचरी तो हलन न चाय जो होटल खोलियो मामा के त ये तो लगे त वडा दोस्ती खाना ठई हाने ता वटे मोके त चाय पियारो तो न था हाणे आफ्ताब दाए जी कांड में हाणे हिन जी हिकड़े कोप में त हिन ते असर ही कोन हिन जे लाए त माना जडा चाय जी बाल्टी अचे बाटो अच्छा वो बाटो सही आ वो ये हकीकत है प्रोग्राम में 14 सलाह त कोन का दे ये संग जो सलाह न कदिया चाय पिया रे बिरयानी खा रहे गुरु तो कभी न को कोने जो तो मने न तो मां चवाई थी रात ठुमका हणी भኛई दी बूथ अच्छा बनी तो नासी ने सेस दियानी ने हक कर अकुल कसियो इन सा मां इन सा तू पुजो उन जे लाए कुछ भी हुजे रात का सुनो असा मथो न चढ़ी वे तो ता सा के चजो हां गुरु हूं ही लुधो आए सुमाने जो त तरीक़ो हां मरे न जो मंती के त इन त मारियो मंती ने सोई केतड़ी न त ता तब चढ़ी वेई रे ता त हिकड़े दफा चयो त मंती ते बारन जी साइकिल चढ़ी वई कदा चयो पा त मंती जेका रेडी जेठा यो अचे त मां पार पे कडास नहीं है त पार त इए कढवान न मुजी मंती त साइकिल तो मरी वई अदी कुत्ते जे मौत मरी वई पार त इए कढवान पर असली गुरु जेठा आई हुई असली गुरु मथो चढ़ी वेठी है अब मां पासो वाला मुके कनी खबर है तो बिल्ली बच्चो है तुम पायो बिल्ली जो बच्चो न हुयो इंसान जो बच्चो हुयो होई त हुई त एतरी पर हुई त इंसान न मुके केड़ी खबर है मां त सुमी पई हम न वारी पिंग मा लई वनी एडे सुमी न जले गुरु जे पासे में जो सुमी गुरु जो पासो वरायो तो वो बेचारी पादर जेतरी हुए अच्छा हां दम खणी दणिया वाले कहे हिन जड़ो मुंहस नहीं जमो जेतरी तो हुई हुआ टोटल कुल एतरी हुई तारे गम में छो ले जेड़ो के गुरु सा या बदतमीजी छो के वडन जी इज्जत दिया एतराम कबो वडा न छाजो वडो हम जो चाचू आ मामू आ मां बाह जासे
जेड़ो खाए तो तेड़ो अनीता जेड़ो खाए तो तेड़ो खावा थी कमाए दिने न हाने त नीमक असांजे पेट में पियो असांजे त हेठो झुके न गुरु हाणे मां राईंदी मां ॾाढो पाड़ो बि तपायो जे पाड़े वारनि जो कुतो खुलियलो कुते चको हिन बि कुते के वञी चको कुतो वीचारो कोंकाट पियो करे अञा शुक्र कर मां कुतो यो गुरु ॾे खणी जा त गुरु खाई वञे पर खणी न आई मां पाण चपड़ को मोटा छॾे कुते खे अच्छा ता बदलो वडी मोटा हा तू अच खैरपुर जके बि कुत्ता न सब बचाईंदी मैं मां हाओ गुरु सॼाणा जी सॼी उमिरि लबन थबन ते पले हाणे वरी तू चङो जो मंती तोखे जाइ ॾिनी ख़याल कर मंती ॾिसेसि थी बख्शी शादी हो त वो मन बड़ाई करी गई तो अरे बख्शी त के बख्शे को हाड़ी जल्दी मां जमाट मोते किनी अमर ले छो ता कयो एडो सही ने जी आदत बख्शी के बख्शी दिया तो के त खबर आ ना हां इए बुधाइन त ताके नालो याद रहे बाकी मां बुधाए तक हां तो बुधाए बार-बार ता के कितनी बस कीता त मुझे घर में रहो मुझे नीमक को खाओ का मुझे नीमक जी मार पएवा का भला पटेवा को बुडी मरो का भला ये पटे वरा थी नाजी दिसो ताके बाकी त बहुत होते नडलो प्रोसेस त ना त खाई न मुझे बाहर जास ना असा उनके बचाए रखियो आ असा उन्हें के छडायो मैं मां बिल्ली कहीं पवने दी बेचारे के व्यूअर्स प्रोग्राम किलबोक चरे जारी हो सारी है कार्य न मंजो वी विल बी राइट बैक वेलकम बैक नाज़रीन एक दफ़ो बियर ता सभिन के वेलकम प्रोग्राम तकरीबन पेनी पुजाणी ते जने पहुचंदो आहे त मुजी दिल न चवंदी आहे त प्रोग्राम खत्म थे दी बख्शी छो त कलाक ये गुजरी विंदो आहे खबर ना पंदी चवंदा आहिनि त जेको ख़ुशी जो वक़्तु हूंदो आहे उहो तमामु घणो जल्दी गुज़री वेंदो आहे त पंहिंजी ख़ुशियुनि खे तमामु घणो एंजॉय कंदा कयो ऐं ॾुखनि में सभिनि जो साथ ॾींदा कयो छो त ॾुख जेके आहिनि न उहे कॾहिं बि पुछी न आहिनि ईंदा सही आहे न दी बख्शी बिल्कुल बिल्कुल तू सच्ची है मां त तव्हांजो साथ ॾींदी बि आहियां हाँ तू साथ ॾींदी आहे हमेशा तू सुठी छोकिरी आहे हमेशा मूंखे इनवाइट कंदी आहे त प्रोग्राम में हिकिड़े हफ़्ते में तू ईंदी कर बख्शी पोएं हफ़्ते छो न आया दी बख्शी अदी तबियत ख़राब हुई मुंहिंजी ॾाढी मां दुबई वई मैं दवा वठण तबियत ख़राब हुई दुबई वई दवा वठण उतां ई वार गोल्डन कराया आया हो हाणे शेख चए त तू दुबई अच अच्छा आदि बख्शी जॾहिं बि दुबई वेंदी आहे त हेयर डाई ज़रूर चेंज कराईंदी आहे हाणे चवंदीमांसि त एसियूं बेसियूं ठाराए ॾे घर जूं ख़राब थी वई वञे उन शेखा के जो इन जो भी रंग मटवाए इन जो रंग वारन इन के छा कराए चूनो लेपो कराए से ऐं नाज़ी के भी थोड़ो कलर फेयर कराए बाबा मुझे ला भी त चओ न तू इन जा वार भी कारा कराए शेखा हां मण चवास त गुरुओ ते भी तो मलाए ॾे ओ मलाई ॿियो तॾहिं छा ॻाल्हि अचो मथो अथसि त तूं वेही अला कन घर में तूं छो थी अहिड़ा फेशल तल में गुरु की भी इज्जत कोन अथई बस आदि बख्शी भी मान का बुढ़ी मारा जो मुकाम आ मुझो कहिड़ी इज्जत अचणी वञणी शइ आहे हिनखे मानी पेट भरे मिले माण्हू बेस तो बरकरार हुजे हा आदि अदा बस यो भाउ भेण जेके भी आ रोई जो न हाणे गुरु खे मां कढ रखंदमि मां गुरु खे कढ रखंदमि जो मां कलाम थी चवां गुरु एही ख़ुशि थी वेंदी ॾिस त ओ यादि करे पंहिंजो यार साज रोई ॾिनो ओ यादि करे पंहिंजो यार साज रोई ॾिनो सारे सारे टांगे वारो प्यार गुरु आज रोई ॾिनो हाणे त ॾेखारियो कैमरा में हो टांगे वारे जो पायल आंदी गुरु के पैर में पूरी न आई उन पाई गद के यार साज रोई ॾिनो बस आदि बख्शी अच्छा तो प्रोग्राम जो टाइम तकरीबन पंहिंजी पुजाणी ते आ तव्हां डांस करे वठो व्यूअर्स खे ॾेखारियो
वाह 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 ॾाढी सुठी डांस कई था पर गुरु जो भी जेको वेठल डांस हुयो न वो ॾाढो सुठो हुयो हाँ मां फन जो तड़ पे दे मुझे छा कया भला ए ते कड़ी हद कम कोन था करे त मां किन कया है वडो चंगो थियो रे कन हद कोन था कम करन असा के किन न हुयो कराइणो हद भी कम कन से ता गुरु बदला न गुरु बदल हूं भी मां जो स्टेम ना होयो असा ए त सिबान बरकाना थी डांस हथ थी वण त सिबान बार असा सदी सदी रात में फिल्म कंदास मार पे न रात खेंदी हूं हां मार पे न रात खेंदी हूं चाहे सजी रात गुजारी उन रात मार भी खाईंदी हूं हाँ गुरु मागे शिकिल कोई न वणे मुंडो ही बस असा त छा कयो वडी आ तोखे छा चवास मां के छा चवां किना जरासी में घर में झलिया थई बहन त माखे त मुंडो न वणन माना माना असुल जाए जमा को न वणन असुली न किन्नी कचरे में पई खड़ियो पाले वडो कयो मां पाण त डिफेंस में रहे पई मां कचरे में हुया मां तोखे सजणा दे तू ही सजी उम्र कचरे में पई हुए पर आई माइटर उछले छडो कचरे में बख्शी याद कर तू पाले से तो के कचरे में खणी आई किन्नी अब हे कचरो खावण वेंदी ही जा भला तो लथाए माके कचरो उछलण वई त तो के पांजे पी मां उछलो त खाजा सरा फकीरा कदड़ा के रखी ने जो तू मौत मरती गुरु जी बेइज्जती थी करे त रहले त रहे पादर है ते बसे मोहजा गुरु मत जे करे खुदा तूने पई मेकअप जो ध्यान ना मन हारे इज्जत कोने का हारे तू न गल गुरु तुझे से करे जो मेकअप बंद सिंगार बंद सुबाने को ताऊ मोते घुमाईंदी मैं माके जे मेकअप लाते न गुरु जो हां फाट दे पंजो गुरु न मारा माके मेकअप फुल करा यो तो मां चई छजाए दी सदको वजाए गुरु के न मारा गुरु केरी दुख भरी थी वई हाली जो वने खैर पूरे ता बता दी बख्शी थोड़ी देर पहिरां चओ पिया त गुरु मरी मां चर्चा कंदी आहियां न साला इहो त तव्हां हाणे ॿई ॻाल्हियूं करे रहियो हां मां सास त बींदी ना हाणे चए थी न गुरु तो के मां सारा ईंदसि नाज़ी के लकवो थी वियो आहे लॻे थो लको ना है त्यो मां इन सा गाना ही नती है को पिटे थी गुरु के मां बस गुरु सा विनम केरपुर जने मरे न गुरु त गड पूरी दो मां भले तू जीरी हुजे या छा हुजे मां तो के ना मां त पंजे सदको वना से गाढ़ा ने चौंपला न ता गड पोरी नी तो अच न तोखे मां सारा ईंदम हलो ता आज ॾाढो झेड़ो कयो आहे ईअं न कंदा कयो खिलबोगा खिलंदा कयो मुस्कुराईंदा कयो साईंदा सी न गुरु मां बे हफ्ते ताने मां त ईंदसि तो दे तो सा प्यार कंदी आ मां ॾिसण वासन सा प्यार कंदी आ सॼे सिंध सा प्यार कंदी आ तोखे ख़बर त बख्शी ईंदी इनन जे करे तव्हां आ बि न अचिजो दी मां त सॼी दुनिया सां प्यार कंदी आ तोखे पाण खे ख़बर मां आ चवां थी हिक जाइ ते बीहो व्यूअर्स अॼोको प्रोग्राम खिलबो खेड पंहिंजी पुॼाणी ते पहुची चुको आहे असां सभिनि खे ॾींदा इजाज़त सुभाणे तव्हां सां मुलाक़ात थींदी वरी नवां किरदार हूंदा नवां महिमान हूंदा तेसि ताईं लव यू ऑल टेक केयर अल्लाह हाफ़िज़ सबका जुदा है सबका अलग एकन जी हिन गाड़ी जो साथे आहे एक्सीलेटर